नाज़रीन असां ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां, जिता सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के वार्ड नंबर 8 में मौजूद गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खान मोहम्मद खासकेली की बिल्डिंग न हुजण करे मासूम ॿार निम जे वण हेठां वेही तालीम हासिल करण लगा। 100 खां वधीक शागिर्द दाख़िल हुअण बावजूद स्कूल सिर्फ़ 30 ॿार तालीम हासिल करण लाइ अचनि था। और मौके ते स्कूल जो उस्तादनि शागिर्दनि जो चवण है कि गुज़रियल बरसातुनि सबब संदन स्कूल की बिल्डिंग मुस्मार थी वही हुई। बिल्डिंग की तामीर लाइ वसवारनि इदारनि तोड़े लाॻापियल इख्तियारनि खे केतिराई दफ़ा दरख़्वास्त में ॼाणायो है त असांजो स्कूल जेको सीम्स कोड नंबर 4160300464 सां हलंदड़ है, जंहिंमें 2 उस्ताद ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहिनि, मगर स्कूल की बिल्डिंग न हुजण करे उस्ताद गुज़रियल 2 सालनि खां उन निम जे वण हेठां ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहिनि। सर्दियुनि जे मौसम शुरू थियण वारी आहे, बिल्डिंग न हुजण करे ॿार खुलियल आसमान में वेहण सबब बीमार थी सघनि था। उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह समेत तक जे चूंडियल MPA सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार के अपील कई है त संदन स्कूल जी बिल्डिंग तैयार कराए ॾिनी वञे त जीअं संदन मासूम बचड़ा तालीम हासिल करे सघनि।